असां दुनिया में किथे बि हुजूं या पंहिंजे हिन पाकिस्तान में या सिंध सूबे में किथे बि हुजूं त असां पंहिंजी ॿोलीअ जे लाइ ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ कुझु न कुझु करे सघूं था। अहिड़ी तरह मां हूंदो हुयुमि 2012 में हिकु पाकिस्तान जी सेल्युलर कंपनी जेके असां मोबाइल कंपनी बि चवंदा आहियूं उन जे कॉल सेंटर में हूंदो हुउमि ऐं कॉल सेंटर ते असां सिंधी कॉलूं वठंदा हुआसीं। समटाइम उर्दू कॉलूं बि अचे वेंदियूं हुयूं, इंग्लिश बि ईंदियूं हुयूं, लेकिन मेजॉरिटी असांजी जेको सेक्शन हुयो उहो सिंधी कॉलुनि जो हुयो। पोइ असां ॻाल्हाईंदा हुआसीं जॾहिं कस्टमर सां त उन सां ॻाल्हाईंदे असां साईंअ जो लफ़्ज़ु इस्तेमालु कंदा हुआसीं। साईं हीअं थियो, साईं हीअं थियो, वट एवर जेको बि आहे मतिलबु साईं यूज़ कंदा हुआसीं लफ़्ज़ु। पोइ उते असांजा जेके एवेल्यूएटर हुया क्वालिटी एश्योरेंस डिपार्टमेंट में उहे ॿ सिंधी हूंदा हुया। हिकिड़ो सुमरो हुयो जेकबा जो ठुल जो ऐं ॿियो मेमण साहब हो खैरपुर जो। जेसिताईं उहे हुया कॉलूं असांजूं एवेल्यूएट थींदियूं हुयूं तेसिताईं को इशू न हूंदो हुयो न, मतिलबु ओके हुयूं कॉलूं। लेकिन उन मां हिकिड़ो सुमरो साहब जेको आहे सो ट्रांसफ़र थी वियो कंहिं ॿिए डिपार्टमेंट में ऐं उन जी जॻह ते वरी ॿियो हिकिड़ो क्वालिटी एश्योरेंस में आयो त उन्हनि असांखे मार्क करणु शुरू कयो त जेको आहे न तव्हां साईं लफ़्ज़ु इस्तेमालु न कयो, इहो थोरो जेको आहे न सही नथो लॻे, मतिलबु पोलाइट नथो लॻे। असां चयो यार इहे त जेको आहे सो ग़लति ॻाल्हि आहे। असां कुझु छोकिरा हुयासीं, मतिलबु हुन में 2-3 सीनियर हुया, मां बि हुयुमि। असां उन्हनि ते चढ़ाई कई, असां पंहिंजो केस जेको आहे पुटअप कयो त बाबा ईअं न आहे। तव्हां जंहिंखे चओ था सर, जंहिंखे उर्दूअ में जनाब था चओ, अहिड़ी तरह सां असांजी सिंधीअ में मोहतरम लफ़्ज़ जे लाइ, जनाब जे लाइ, सर जे लाइ, रिस्पेक्टेबल माण्हूअ जे लाइ साईंअ जो लफ़्ज़ु इस्तेमालु थींदो आहे। बहरहाल इहा काफ़ी ॾींहं डिबेट हलंदी रही। असां बि ईमेलूं कंदा रहियासीं, हू बि इन रिस्पॉन्स ईमेल कंदा रहिया ऐं उनखां पोइ फेस टू फेस बि उन्हनि सां मीटिंग थी। फाइनली असां उन्हनि खे इहा शइ मञराई त बाबा सिंधी लफ़्ज़ु जेको आहे असां पंहिंजी कॉल्स मां, पंहिंजी लैंग्वेज मां, जॾहिं तव्हां असांखे हायर ई सिंधी उन ते कयो आहे रीजनल लैंग्वेज ते, त पोइ तव्हां असांखे ईअं छो था चओ त असां हिन में अंग्रेज़ीअ जा लफ़्ज़ पुट कयूं। असां सिंधीअ जो लफ़्ज़ु आहे ऐं रिस्पेक्टेबल आहे। जॾहिं असां कंहिं बि, जॾहिं कस्टमर सिंधी आहे ऐं जेको आहे कॉल सेंटर जो रिप्रेज़ेंटेटिव जेको आहे उहो सिंधी आहे ऐं उन्हनि जे ॿिन्ही जे विच में जॾहिं कॉन्वर्सेशन थी थिए ऐं जेको कस्टमर आहे उनखे को बि एतिराज़ु न आहे साईं लफ़्ज़ ते, हू सुठो थो फील करे जॾहिं असां उनखे साईं लफ़्ज़ सां सॾियूं त तव्हांजी कंपनीअ खे कहिड़ो एतिराज़ु आहे त असां साईं जेको आहे लफ़्ज़ु इस्तेमालु न कयूं। बहरहाल वॾे जहिड़े खां पोइ उहो साईं लफ़्ज़ु जेको आहे प्रॉपरली जेको आहे सो इम्प्लीमेंट थी वियो त बाबा तव्हां यू आर अलाउड टू से साईं टू योर कस्टमर्स। एनीवे इहा हिकिड़ी सक्सेस मिली। उन दौर में नवां हुयासीं कराचीअ में, पर विड़ियासीं त साईं लफ़्ज़ु जेको आहे असांजो मोहतरम आहे ऐं सर जी जॻह ते इस्तेमालु थींदो आहे, जनाब या मोहतरम जी जॻह ते जेको आहे असां हुनखे एज़ अ सब्सटीट्यूट मुतबादिल जेको आहे इस्तेमालु कंदा आहियूं। त अहिड़ी तरह इहो त हिकिड़ो नंढड़ी जेका असांजी एफर्ट हुई कई ऐं उन सां हिकिड़ी सोच खे बि तब्दील कयोसीं असां हुते जेके असांजा सीनियर्स हुया उन्हनि जे साम्हूं। त असां जिते बि रहूं था को मसइलो न आहे, नॉन सिंधीज़ में रहूं, असां अंग्रेज़नि में रहूं, असां पंहिंजी सिंधीअ खे प्रमोट करे सघूं था, असां पंहिंजे सिंधी कल्चर खे प्रमोट करे सघूं था। काफ़ी शयूं आहिनि जेके असां ॿियनि गैर सिंधी माण्हुनि खे सेखारे सघूं था। थोरो पॉज़िटिव रहण जी आहे। जेकॾहिं हिते असां हरूभरू जज़्बाती थी वञूं हा त शायदि कमु ख़राबु थी वञे हा, पर छो त जॉब बि असांखे लूज़ नहीं करणी, नहीं विञाइणी ऐं शयूं जेको आहे प्रोफेशनल वे में करणियूं हुयूं। सो डिबेट जे थ्रू ऑफिशियल तरीक़े सां असां उहा शइ इम्प्लीमेंट कराई। त अचो त जिते जिते आहियूं असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे लाइ एफर्ट कंदा रहूं, पंहिंजे सिंधी कल्चर खे प्रमोट करण जे लाइ एफर्ट कंदा रहूं। वॾी महिरबानी।